अस्सलाम वालेकुम दोस्तों, अज मौजूद हूँ असां ही ठुल जो उभरंदड़ फनकार जो तमाम मना शादी चुप इंटरव्यू हले तो वरी आई नो तारीफ त क्या न नालो छा तुझो? लाल बख्श सुमरो। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ही फनकार मिलो आ लाल बख्श सुमरो जो ठुल जो उभरंदड़ फनकार है। ही सादो माण्हू आहे पर दिल चे थी मां सिंगर थियां। ही सब उन दोस्त भी वेठा आहिनि। हे इन शायर हनीफ बुढ़ो, मोहम्मद अली बुढ़ो ऐं मैन सिलेक्शन शायर जावेद जाठो ऐं मुजाहिद अली ऐं अलाए छा नालो थी अलाद खान वरी साईं आकिब अली ऐं हे उन फनकार जो भाउ आहे। जी साईं बिस्मिल्लाह हले हले बस। आही नोट से आही नोट थी पे खलन जे निगावन जा छी नोट थी जो पे यार लखन जो वाह वाह बाजी सुकन जो बाजी मौला छड़ो आ मिला एकड़ो मिनट उनके 20 ॾेई आयो मुझे लाइ चाय। हां ॾेई आयो। हल गाय 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 हां ॿियो ॿियो केड़ो केड़ो जाठा केड़ी हल बिस्मिल्लाह खलक गड़ थी है पैसा मेड़ ते पिया को हलो ॿियो ॿुधाए। अबेल जरो गुल जरो रारवा से भी तो मैं सोनो मुझो बारो बावा छोपिरिया जी छोपिणे जी छोपिरिया जी पिरिया जी ला कया मतलब कब या बिस्मिल्लाह कया बिस्मिल्लाह कया उनके 20 ॾिना थी मुई चाय जा। हां साईं जी पो गाय ॿियो मां शराबी आया मामा वाली आया के पांच बोतल घुराए मूड पांच भराया मां मूड पांच भराया ता मूड चाते मोचड़न ते ठंदो आ हीरा परते दिए वट लायो सही ता सिलेक्शन शायर है ना फनकार में मुतमिन हो जंगल भर एदी भाई ये तो ता तरतीब शायर हो बंद क्यों आने जो गीत थल आखिरी बियो आखिरी को थल में सुनो थी मजबूर वा आशिक मजबूर वा भली के दो भी कदारे हुजे छुओ जो गुलामी हुजो सनम जो जो पयो धार अदा